रसूल हैं कादरी तरीके जा हज़रत पीरान पीर जा मुरीद हैं मूंखे ॾाढा वणंदा अवां जे ॻोठनि में अचनि अवां हुननि जो तावन कयो तबलीगी जमात जेका वहाबन वारी आहे न सही उन्हीअ जो बेड़ो लाह त हिननि कढियो आहे वो मुल्क में जिथे किथे पखड़जी विया हुआ दावत इस्लामी मैदान में आई ऐं उन्हनि दीन जो कमु कयो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह हाणे असांजो जिथे किथे या रसूल अल्लाह जो ज़िक्र हले पियो बाक़ी रहियो सां ओझरी तो ओझरी जे लाइ मौलाना अहमद रज़ा ख़ान लिखियो आहे मौलाना अहमद रज़ा असांजो तमामु वॾो आलिम आहे मुंहिंजे उस्ताद जो बि उस्ताद हो उन्ही बुज़ुर्ग लिखियो आहे त ओझरी साफ़ कयो पर साफ़ करण खां बाद में उन्ही के अंदरे पासे ओझरी में कंडा कंडा थींदा आहिनि अब यादि था अलाए कोन थींदा रहेगा लस्सी न हूंदी आहे उनमें अंदरि छा हूंदो कंडा कंडा उन कंडा छा जा गोश्त जा पर थोरो कंडनि वांगुरु मथे गोश्त उभरियल हूंदो आहे अल्लाह हज़रत रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त जेकॾहिं तव्हांखे ओझरी खाइण जो शौक़ु हुजे त छुरीअ सां कोई कंडा हुन जा गोश्त वारा हटाए साफ़ करे पोइ खाओ त हिलाल आहे बाक़ी जेकॾहिं कंडनि सुधी धोई कोई खाईंदो त पोइ मकरू आहे तव्हां कोन चवंदा त धोपे मंझि दरिया त ओझ न छॾे ओझरी ओझरी खाइबी तॾहिं जॾहिं हुनखे गोश्त खे मथो साफ़ करे कंडा हुन जा हटाइबा पोइ हिलाल आहे जेकॾहिं उहो नथा थियो त पोइ मकरू आहे हिकिड़े माण्हू में ई महिनत कई आहे अखर आहिनि हिकिड़े जा कुझु माण्हू नजदी आहिनि अखर बि सुठा चिछद वारो हे किथे आहे कहिड़ो माल कहिड़ो पाण वरी इलाइक़े में भॼी वियो आहे अखर त सोला लेखे थो अगरबत्ती में बाहिया कबर ते गुल रखबा पर अगरबत्ती न रखबी कबर खे अल्लाह से बाह खां बचाए चवा में खुशबू त आहे पर बाहिया तंहिं करे अगरबत्ती कबर ते न रखंदा कयो न मस्जिद शरीफ़ जा पैसा जेके मस्जिद में मिलनि था चंदे जा ख़ैरात जा उहे कंहिं माण्हू वटि तव्हां रखी छॾिया न त उहा अमानत आहे उन्ही खे तव्हां ओधर सोधर ते न हलायो अदा हाली खणी वञा पोइ मूंखे ॾिजां न मस्जिद जा पैसा न ॾियो पंहिंजे जेब में जा पंहिंजा पैसा ॾियो मस्जिद वारो पैसो मस्जिद खां सवाइ उधार में ॾिबो ई न आहे हाणे दुआ घुरो अल्लाह से सभिनि जा बेड़ा पार अल्लाहुम्मा आमीन या अल्लाह से असांजूं दुआऊं क़बूल फरमा सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा मरहूम बहादुर फ़क़ीर खे जन्नत में आला मक़ाम अता फरमा हिते जेके बि माण्हू आया जंहिंजो अबो अमा जहान छॾियो आहे उनखे बि जन्नत में जायूं अता फरमा या अल्लाह से असांखे पक्को सचो निमाज़ी बणा सरवत कादरी साहब ठीका न आहे सुन्नी तारीख़ वारो अल्लाह से उनखे बि शफ़ा नसीब फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह या नबी सलाम
अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह मुस्तफा मदनी भलारा बेकसन जाबर जलारा खालिक़े अकबर जा प्यारा साम पर तवई सुआरा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलाम अलैका रसूलुल्लाह सलाम अलैका अल्लाह आमीन मुझा माल कमटा के बाद मुझा माल कमटा महफिल में जेके भया और हाजिर कबे कदम वसते सपना में लगे मुझा रिज़ करो कभी बरकत उतंदो से आफियत फरमाया असा सभिनी जो हाजिर नसीब फरमाया वगना सान शागिद मरहुम जने कहे वियो है कि रूह के सवाब नसीब फरमाया मुझा माल को दादा नसीब फरमाया रब्बना आमीन आमीन अल्लाह तफन्ना रसूलना अल्लाहुम्मा सल्लि